مرزاپور परसां ॻोठ माड़ी शरीफ में रोड जे सहूलत न हुजण ख़िलाफ़ दरगाह माड़ी शरीफ जे मुरीदन अब्दुल ख़ालिक लोर, अली रज़ा, अजमल, रमीज़, असद ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां माड़ी शरीफ जा लिंक रोड तबाह थी विया आहिनि। सियासतदान कूड़ा वाइदा करे वोट वठी पोइ नज़र ई कोन था अचनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे रोड जी मरम्मत कराए सफ़री सहूलतूं फराहम कयूं वञनि। हिननि वधीक शिकारपुर सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जा MLA MP आहिनि साईं, उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त वरी रोड रस्तनि जो थोरो सिस्टम बराबरि कयो वञे, मरम्मत कयो वञे रोड रस्तनि खे। बाक़ी त हाल पूरा मां आयो हाणे हिते माड़ी वारे सरकार ते 3 चक्कर मुंहिंजी गाॾी पंचर थी वई आहे। त हिते आमदनी बि घणी आहे, गाॾियूं बि रोज़ हज़ारे अचनि वञनि, पोइ बि माड़ीअ जो रोड नथो ठहे। इनजे रोड वारनि खे रस्ते जो तकलीफ़ असांखे घणी आहे। हुकूमत असांखे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे रोड सिधो असांखे ठहिराए ॾियनि। छो त वाइदा इहे था कनि त बाबा इलेक्शन में वोट असांखे ॾियो, असांखे ठहिराए था ॾियूं, इलेक्शन में वोट वठी वञनि था त बस इहो रफ़ा दफ़ा कमु हले थो पियो।